अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। पाकिस्तान में बुख, बदहाली, नाइंसाफ़ी, नाअहली, करप्शन, कानून जी ख़िलाफ़ वर्जी, सिहत जूं नाक़ुस सहूलतूं तोड़े तालीम जो बुरो हाल हर जाइ ते मिलंदो। मुल्क जी अक्सरियत गुर्बत बदहाली वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहे। हर आए ॾींहुं गुर्बत सबबि ख़ुदकुशी जी का न का ख़बर बि साम्हूं अचे थी। हिन मुल्क जी वॾी आबादीअ वटि खाइण लाइ ॿिनि वेलनि जी मानी बि न आहे। हिन मुल्क जी अक्सरियत वटि सिहत जूं बहितर सहूलतूं न आहिनि। ॿारनि खे पढ़ाइण लाइ तालीमी सहूलतूं मौजूद नाहिन। गुर्बत सबब ॿारनि खे नंढी उमिरि में ई कम सां लॻाइण वारो रुझान बि वधंदे नज़र अचे पियो, जिनजे ॾुखनि जो को बि अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। साॻे ई मुल्क में हिकु तबिको अमीर खां अमीर तर थींदे नज़र अचे थो। उहो सफ़र सालनि खां जारी आहे। हीउ तबिको जंहिंजा ॿार या त मुल्क खां ॿाहिरि तालीम हासिल कनि था, न त मुल्क जे वॾनि तालीमी इदारनि में पढ़नि था। इन्हनि जो इलाज अक्सर ॿाहिरियां मुल्कनि मां थिए थो, न त मुल्क जे वॾनि इस्पतालुनि मां इलाज कराइनि था। हिन तबिके खे हर सहूलत हासिल आहे। वॾियूं गाॾियूं, प्रोटोकॉल, वॾा घर, फार्म हाउसिस, मुफ़्त पेट्रोल समेत ज़िंदगी जी हर आसाइश हासिल कनि था। हीउ साॻियो ई तबिको मुल्क खे हिकु मार्केट सम्झे थो, जितां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नाणो कमाए पंहिंजी मिल्कियत में हर साल इज़ाफ़ो करे थो। हीअ अशराफिया जेका मुल्क जी आबादी जे 15% जे लॻभॻि आहे, पर सॼे मुल्क ते हुकुमरानी करे थी ऐं मुल्क जी अक्सरियती आबादी जा फ़ैसिला पिणु करे थी। पाकिस्तान अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें सभु वसीला मौजूदु आहिनि, जिते समुंड बि आहे त रेगिस्तान बि, पहाड़ बि ऐं थधा ऐं गरम इलाइक़ा बि। मुल्क में तक़रीबन सभु शयुनि जी उपत बि थिए थी। मुल्क में वॾो तादाद नौजवाननि जो बि आहे। उन बावजूद बि पाकिस्तान खे हर हुकूमत में IMF वटि वञिणो पवे थो। न सिर्फ़ु IMF पर मुख़्तलिफ़ मुल्कनि खां ऐं डोनर्स खां बि पैसा वठिणा पवनि था, जंहिंमां बजेट अचे थी। ऐं उन बजेट जे ख़र्च तोड़े लोन जे अदायगियुनि जी मद में अवाम ते महांगाई जो भार विधो वञे थो। 22 दफ़ा पाकिस्तान IMF खां कर्ज़ वठी चुको आहे ऐं हीउ मुल्क कर्ज़ वठी, टैक्स जा पैसा वठी हिन मुल्क जी अशराफिया खे पाले थो ऐं उन कर्ज़ ते वरी ॿियो कर्ज़ वठी कर्ज़ वापसि थींदा रहनि था। जेके मुल्क जा 15% हिन मुल्क जी अशराफिया आहे, उहे हिन मुल्क जे आम माण्हुनि जा फ़ैसिला पिणु करे थी। हिन वक़्त ताईं 22 भेरा पाकिस्तान IMF वटि वञी चुको आहे। हर हुकूमत माज़ी जी हुकूमत ते इहो इल्ज़ाम लॻाईंदी आहे त उन्हनि मुल्क जो हीउ हाल कयो हो। अव्हां जे साम्हूं सॼी सूरत हाल रखंदासीं। पीपल्स पार्टी मुशर्रफ जे दौर में उन मुशर्रफ जी हुकूमत ते इल्ज़ाम लॻाईंदी रही। उन बाद मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम लॻाईंदी रही, जॾहिं त मुस्लिम लीग नून खां पोइ PTI मुस्लिम लीग नून ते इल्ज़ाम लॻाईंदी रही। हिन वक़्तु जॾहिं मुस्लिम लीग नून ऐं इत्तेहादियुनि जी हुकूमत आई आहे त उहे PTI ते इल्ज़ाम लॻाइनि था। ही जेके कुझु शॉट्स आहिनि, इहे अव्हां जे साम्हूं रखंदासीं। मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जे मुख़्तलिफ़ वज़ीरनि जा उहे कीअं हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइनि था। इल्ज़ामनि जो सिलसिलो गुज़िरियल केतिरे अरसे खां जारी आहे, जेका हर हुकूमत माज़ी जी हुकूमत ते लॻाईंदी रहे थी। ताज़ो ई पेट्रोल जे क़ीमतुनि में हिकु भेरो ॿीहर काल्ह इज़ाफ़ो कयो वियो आहे। काल्ह मिफ्ता इस्माइल पारां पेट्रोल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो ऐं उन सां गॾोगॾु डीज़ल जे क़ीमतुनि में बि इज़ाफ़े जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंसां मजमूई तौर ते महांगाई में इज़ाफ़ो थियण जो हिन वक़्तु इम्कान आहे। उनखां अॻु बि मिफ्ता इस्माइल कुझु ॾींहं पहिरियां ई पेट्रोल जूं क़ीमतूं 30 रुपया वधायूं ऐं उनखां अॻु बि हिकु भेरो 30 रुपया पेट्रोल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो वियो हो। इन जो सबबु ही हुकूमत बार बार इहो ॿुधाए पई त IMF सां ॻाल्हियूं थियणियूं आहिनि ऐं IMF खां $1 अरब जो लोन मिलणो आहे, जंहिंजे करे क़ीमतुनि में इज़ाफ़ो थिए पियो ऐं PTI पारां मुआदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई हुई। उनजे करे ही हुकूमत मजबूर आहे त पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइणियूं पवनि थियूं। सिर्फ़ु मामिलो पेट्रोल ताईं महदूद न आहे, बिजली जे क़ीमतुनि में बि मुसलसिल इज़ाफ़ो थिए पियो। गैस जूं क़ीमतूं बि महांगियूं थियूं आहिनि ऐं इन्हनि सबबनि जे करे हिन वक़्तु आम वापे जे शयुनि में बि मुसलसिल इज़ाफ़ो थींदे नज़र अचे पियो। डॉलर अॼु 207 रुपयनि ताईं जो पहुची चुको आहे। मजमूई तौर ते हुकूमत जे अचण खां हिन वक़्त ताईं 2 महीननि जे अरसे में ही हुकूमत मुल्क खे 1100 अरब रुपयनि जो कर्ज़ी करे चुकी आहे। पाण सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों ॾिसूं था त काल्ह पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियण खां पोइ आम माण्हुनि जो रद्द अमल छा आहे, अचो त पाण सॼे मामले ते ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे नामियारा मुआशी माहिरान मोहतरम जनाब मिर्ज़ा इख्तियार बेग साहब। बहुत शुक्रिया प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। ॿिए पासे असांखे जॉइन किया इंजीनियर MA जब्बार मेमन साहब, अवां जी भी सर वॾी मेहरबानी जॉइन करने के लिए। बेग साहब, मैं आपसे शुरुआत करूंगा। ज़ाहिर एक जो इस वक्त मामला नज़र आ रहा है पेट्रोल के हवाले से, डीज़ल के हवाले से, गैस के हवाले से, बिजली के हवाले से और मजमूई तौर पर इन्फ्लेशन जो हमें नज़र आ रही है। दूसरी जानिब हम देख रहे हैं तो कोई इकदामात ऐसे नहीं है जिससे कम अज़ कम जो इस मुल्क का बहुत बड़ा तबका है उसको कोई रिलीफ मिल सके।
तो बुनियादी तौर पर आप क्या समझते हैं, ये जो फैसले मुसलसल हो रहे हैं, क्या इम्कानात मौजूद हैं कि 30 जून तक, जो कि ज़ाहिर इस हुकूमत की डेडलाइन इस हवाले से कि रिजर्व्स हमारे पास बहुत कम है, IMF से डील हो जाएगी $1 अरब के हवाले से? जी देखिए, ये आईएमएफ के ही एग्रीमेंट में, आईएमएफ के प्रोग्राम में ही दोबारा जाने के लिए जो एग्रीमेंट किए थी पिछली हुकूमत ने, जिस पे शौकत तरीन ने और रजा बाकर साहब ने साइन किए थे, जिसमें उन्होंने पेट्रोलियम डेवलपमेंट लीवे लगाने पे साइन किया है, जिसपे उन्होंने सेल टैक्स 17% पेट्रोल मसनूआत पे लगाने को कहा, और उन्होंने तमाम सब्सिडी जीरो करने का वादा किया था, इत्तेफाक किया था। वो तमाम चीजें अब इस हुकूमत ने उस एग्रीमेंट की मुताबिक तमाम शराइत पूरी कर ली हैं, और उसमें आज जो कीमत बढ़ाई गई है, उस जो 24 रुपए पेट्रोल की और 59 रुपीज डीजल से, जिससे पेट्रोल की नई कीमत 234 और डीजल की 263 रुपए हो चुकी है। ये 123 रुपए 3 हफ्ते में जो बढ़ाई है, ये अनप्रेसिडेंटेड है। मैं खुद सोच नहीं सकता था कि इतना बोल्ड डिसीजन ये हुकूमत ले पाएगी, लेकिन कौमी मफाद में उन्होंने ये डिसीजन करा। और अगर ये नहीं करते तो आईएमएफ बात करने को तैयार नहीं था, क्योंकि उन्होंने कहा था कि आपकी जो ब्लीडिंग 500 अरब रुपए की हो गई है मार्च से लेकर और अपना जून तक, वो मस्ट बी स्टॉप, मस्ट बी कैप, मस्ट बी कंटेन। तो हमारे पास दूसरा चारा नहीं था। दूसरी चीज हमने जो करी है कि 1 जुलाई से सुई सौदरन और सुई नौदरन 45% हमने गैस की कीमतें बढ़ाई हैं, जिससे सुई सौदरन की गैस की कीमत हो जाएगी 856 रुपए और सुई अपना नौदरन की हो जाएगी 1700 रुपए फी MMBTU। तो वो भी एक बहुत बड़ा प्रेशर आएगा जब वो कीमतें 1 जुलाई से कंज्यूमर पे लगेंगी। और उसके अलावा बिजली की कीमतों में भी उन्होंने 7 रुपए 91 पैसे का फी यूनिट इजाफा करा है, जो तकरीबन 47% बनता है। ये अनप्रेसिडेंटेड है। ये इतने गैर मकबूल फैसले हैं कि किसी की भी हुकूमत जा सकती है, लेकिन इस हुकूमत ने अपनी हुकूमत की जाने या आने को नहीं सोचा, बल्कि मुल्क के मफाद। सर बेग साहब, मुझे ये बताइएगा, ये जो आप जिक्र कर रहे हैं, ज़ाहिर मुल्क की मफाद के लिए 22 IMF के साथ पाकिस्तान 22 दफ़ा गया है IMF के पास, और हर दफ़ा जो हुकूमत आती है, आपसे पहले मैंने कुछ शॉर्ट्स चलाई हैं जिसमें पीपल्स पार्टी परवेज़ मुशर्रफ पर इल्ज़ाम लगाती थी, और उसके बाद पीपल्स पार्टी गई, नून लीग ने पीपल्स पार्टी पर इल्ज़ाम लगाए, नून लीग गई, PTI ने पीपल्स पार्टी पर इल्ज़ाम लगाए, फिर जब नून लीग गई PTI आई, उसने इल्ज़ाम लगाए, अब फिर नून लीग PTI पर इल्ज़ाम लगा रही है। तो ये जो एक हमें पूरा सिलसिला नज़र आता है, ज़ाहिर एक पूरी मईशत का बेहतर अंदाज से जानते हैं। इस अरसे के दौरान हम इस वक्त जो पाकिस्तान ने जो कर्ज लिया है मजमूई तौर पर वो 50,000 अरब के लगभग है, फिर जो इसमें टैक्स और मुख्तलिफ चीज़ें गई। तो ये फिर कौन है इस मुल्क में जो जिसके पास ये पैसा जाता है, जिसका कोई एहतसाब नहीं होता, और क्या आप नहीं समझते कि इस पूरी सूरत हाल का जो फायदा है वो मुसलसल लिया है अशराफिया ने और पे बैक कर रहे हैं अवाम? देखिए, अशरफिया को बात बोले, वो बेचारों की चीखें निकली हुई है इस बजट में। अशरफिया में जितने टैक्सेस लगाए गए हैं किसी पे नहीं लगाए। उनके 1 से ज्यादा 2.5 करोड़ के मकान टैक्स में आ गया है। क्रेडिट कार्ड की जो पेमेंट होती है दुबई वाला की शॉपिंग की बाहर की, उसके ऊपर टैक्स लगा दिया गया है। और 30 करोड़ रुपए से ज्यादा अगर उनके इनकम है उसके ऊपर टैक्स लगाया है। बैंकों के ऊपर जो उन्होंने 39 थे वो 42% टैक्स हो गया है अपना उनकी प्रॉफिट के ऊपर। तो ये इस बार छोड़ा नहीं है उन्होंने, अशरफिया को रगड़ के डाल दिया है। जहां जहां जगह थी टैक्स उन्होंने लगाया है। हम ये आपके बात के जवाब में ये देता हूं कि देखिए, आने वाले वक्त में भी मुझे मजीद महंगाई नजर आ रही है और कीमतें मजीद बढ़ती नजर आ रही है, क्योंकि आज जो स्पॉट रेट है वो 125 और $126 फी बैरल है ब्रंट का, लेकिन सितंबर की जो डिलीवरी है, फ्यूचर डिलीवरी जिसको कहते हैं, वो $130 की है। यानी मुसलसल
ये ऊपर जा रहा है और इसकी कीमत बढ़ रही है। तो ये मुझे नहीं समझ में आता कि ये किस तरह से लोग अफोर्ड कर ज़ाहिर सकेंगे। फिर उससे मज़ीद महंगाई होगी। जब्बार साहब अवां खां भी साॻियो ई सवाल जेको मां बेग साहब खां पुछो, ज़ाहिर आहे अवाम जो हिन वक़्तु जेको मजमूई तौर ते सवाल आहे उहो इहो ई आहे जेको 15 खां 17 सैकड़ो मुल्क जो हिकु तबिको आहे ऐं ज़ाहिर आहे जेको सालनि खां पाकिस्तान में मौजूदु आहे उहो वॾो फ़ाइदो वठे थो। उन वटि जेके मराहतूं मौजूदु आहिनि ऐं कर्ज़नि जे हवाले सां IMF वटि 22 पैकेज असांजा थी विया ऐं उनखां पोइ बि असां ॾिसूं था त बजाए जो बहितरी तरफ़ सूरत हाल वञे। मां 20 सालनि जो ज़िक्र करे आयो आहियां इंट्रो में। असांखे हर हुकूमत साॻियो ई मामिलो ॿुधाईंदी आहे ऐं ग़रीब हिन मुल्क में ग़रीब तर थींदो थो वञे, अमीर अमीर तर थींदो थो वञे। इन जो अवां बुनियादी तौर ते कारण कहिड़ो पिया सम्झो, सादे लफ़्ज़नि में नाज़रीन खे सम्झाइजो। इकोनॉमिक्स में हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे, उहो चइबो आहे यानी इकोनॉमिक डिस्पैरिटी ऐं विद इन द पीपल डिस्पैरिटी। माण्हुनि जे विच में जेको आहे सो तमामु वॾो फ़र्क़ु आहे, जिन वटि आहे ऐं जिन वटि कोन्हे, ऐं माण्हुनि जे पंहिंजे मुराद में जिन वटि कुझु कोन्हे उन्हनि जे ऐं जिन वटि कुझु आहे उन्हनि जे मुराद में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। अफोर्डेबिलिटी जंहिंखे चइजे त हिकिड़ी क़ुवत ख़रीद हिकिड़े आम माण्हू जी। कल्ह मुफ्ता इस्माइल ॻाल्हियूं पिया कयूं त असां जेको आहे सो 9 मिलियन माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो वधीक एड करे ऐं 2000 रुपया जेके आहिनि सो उन्हनि खे असां महीने में ॾींदासीं। ऐं इहो सदेबाब थींदो, उनखे उन नालो वरितो त बाबा ऑयल प्राइज़िस कंपनसेशन। माना क़ौम खे जेको हिकिड़ो अंग अखर कल्ह ॿुधायो फाइनेंस मिनिस्टर 1 करोड़ ऐं कुझु लख, त इन्हनि खे जेको आहे सो हू आइडेंटिफाई पियो थो करे, शनाख़्त पियो थो करे त इहे इन्हनि ते ऑयल प्राइज़िस जे वाधारे जो बुरो असरु ईंदो, उन करे असां इन्हनि खे कंपनसेट था कयूं। पर इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो त इकोनॉमी जेका आहे सा जनरेट कंदो आहे कंज़्यूमर, ऐं कंज़्यूमर तव्हांजो वॾे तइदाद में उहो ई आहे जंहिं वटि कुझु बि कोन्हे। पर जेकॾहिं कुझु बि कोन्हेसि ऐं कुझु आहेसि त उन कुझु आहेसि सां ई डिमांड क्रिएट थींदी आहे ऐं उन डिमांड सां ई जेको आहे सो इकोनॉमी हलंदी आहे। ऐं उन डिमांड सां ई उन्हनि उहे माण्हू जेके आहिनि से शाहूकार थींदा आहिनि या पैसे वारा थींदा आहिनि जिन वटि कुझु आहे। इहो हिकिड़ो इकोनॉमिक साइकिल आहे, कुझु ईअं ई हलंदो आहे। हाणे वापसि अचूं त तव्हांजे हिन सवाल जे जवाब में त आख़िर इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से मूंखे डार साहब जॾहिं फाइनेंस मिनिस्टर हो त मां तव्हांखे पंहिंजूं ॻाल्हियूं थो ॿुधायां जेके असां पाण ॿुधियूं। FPCCI में आयो त मां हुते ॻाल्हि कई, साईं मुस्तनिद इकोनॉमिस्ट चवनि था त पाकिस्तान में 17 सैकड़ो, तव्हां ईअं कुझु ॻाल्हियूं 17 सैकड़ो जूं कयूं त मूंखे यादि आयूं। 17 सैकड़ो माण्हू जेके आहिनि से बिल्कुलु ई यानी पंहिंजी हिकिड़ी खाद खुराक जी जेका न्यूट्रिशनल वैल्यू उन ज़माने में चऊं त 1900 कैलोरी हूंदियूं, उहे बि पूरियूं नथियूं थियनि। तव्हां ख़बर आहे 50-100 माण्हुनि जे विच में मूंखे डार साहब चयो तव्हां ग़लति था ॻाल्हायो। थोरी देरि लाइ मां परेशान थी वियुसि। इहे 17 सैकड़ो न आहिनि, इहे 30 सैकड़ो आहिनि। हाणे इहे ॻाल्हियूं कॾहिं जूं आहिनि जॾहिं डार जेको आहे सो फाइनेंस मिनिस्टर उन खां पोइ मुल्क मां भालियो वियो, लॻी वियो या जेको कुझु आहे वॉट एवर सर्कमस्टांसिस। हाणे बि जेके आहिनि से अंग अखरनि में तव्हां एहसास प्रोग्राम ऐं जेके बेस प्रोग्राम्स वग़ैरह आहिनि उन्हनि में तव्हां जेको तादाद ॾिसंदो ऐं मज़ीद सर्वे पिया था थियनि त पाकिस्तान में घटि 33 खां 40 सैकड़ो माण्हू उहे आहिनि जिन जूं बेयर मिनिमम रिक्वायरमेंट्स बि पूरियूं कोन थियूं थियनि। बेयर मिनिमम रिक्वायर्मेंट्स में असां छा छा आइडेंटिफाई करे सघूं था? नंबर 1 उन्हनि जी जेका हिकिड़ी फूड बास्केट आहे जंहिंखे वरी असां चऊं घटि में घटि न्यूट्रिशनल वैल्यू, हिकिड़ो त उहे कोन पिया। उन में जेको प्रॉब्लम आयो आहे, जेको मुस्तनिद इकोनॉमिस्ट तव्हां ॿुधो था, हफ़ीज़ पीशा आहे, सभु वेठा ॻाल्हाइनि, इवन मुफ्ता इस्माइल बि पियो थो ॻाल्हाए त जेको आहे सो 2 करोड़ माण्हू बेरोज़गार थी विया। हाणे सुवाल थो पैदा थिए त जंहिं मुल्क में 35 लख माण्हू लेबर फोर्स एंटर थींदो अथव हर साल अकॉर्डिंग टू अवर पॉपुलेशन, हिन मुल्क में 53 लख माण्हू एड थींदा अथव हर साल। उन मुताबिक़ UNDP 35 लख, हुकूमत सरकार चए थी 20 लख। बिल्कुलु दुरुस्त पे चो जब्बार साहब, अवां जी इन गाल के कंटिन्यू कंदासी। बेग साहब, आप इसमें बताइएगा जो इस वक्त हमारे सामने सूरत हाल इस मुल्क की नजर आ रही है,
एक पूरा अरसा है और उस अरसे में जैसे अभी जब्बार साहब ने भी जिक्र किया, डार साहब के वक्त में भी वही बातें, अब भी वही बातें, उससे पहले जो हुकूमतें आई, हमें वही एक साइकिल है जो रोटेट होता हुआ नजर आता है। बुनियादी तौर पर खराबी कहाँ है इस मुल्क की मईशत में, और हर दफा ऐसा ही क्यों होता है कि जो इस मुल्क के अवाम हैं या फिर इस मुल्क का जो ज्यादातर गरीब तबका है उस पर ही बोझ डाला जाता है? इसकी आपको बुनियादी तौर पर खराबी पूरी इकोनॉमिक्स में कहाँ नजर आती है पाकिस्तान के अंदर? देखिए, इकोनॉमिक में खराबी जो है, पहली चीज तो यह है कि हमें एक प्रिंसिपल पे चलना चाहिए कि जो इंटरनेशनल प्राइजेस हैं हम वही प्राइजेस सार्फिन से यूज करें। हम अक्सर ज्यादा कर देते हैं और पिछली हुकूमत ने कम वसूली करी। मुशर्रफ के दौरे हुकूमत में भी यही हुआ कि उन्होंने $80 का जब तेल हो गया, तेल $140 का था, लेकिन $80 के हिसाब से उन्होंने चार्ज किया, फिर अफराते ज़र आपने देखा कहां से कहां पहुंचा। तो ये पॉलिटिकल फैसले, पॉपुलर फैसले, खुश करने के लिए लोगों को फैसले एट द कॉस्ट ऑफ नेशनल एक्सचेकर नहीं करने चाहिए। यह है मेरा जवाब आपके सवाल का। गैर मकबूल फैसले हो, लेकिन जो नेशनल मफाद में हो वही फैसले हो, और जो पॉलिसीज हो उसके मुताबिक हो। और पॉलिसी ये कहती है कि जो इसकी प्राइसेस हैं इंटरनेशनल मार्केट में वो पास ऑन हो सार्फिन को, अब सार्फिन दे। कम हो रही है तो कम कर दे। पर बेग साहब, क्या आप समझते हैं कि सिर्फ ये जो मामला है पॉलिसीज की जो आप बात कर रहे हैं, ज़ाहिर है पेट्रोल के हवाले से आपने मुशर्रफ का जिक्र किया, जो गुज़िश्ता हुकूमत थी उसका जिक्र किया, क्या सिर्फ यही इस मुल्क में जो सूरत हाल है उसका मसला है? ज़ाहिर है जिससे इस हुकूमत ने बताया कि 300 अरब के लगभग का नुकसान हुआ इस मुल्क को, उससे पहले की भी यही सूरत हाल थी। तो क्या आप समझते हैं सिर्फ यही मसला है या उसके अलावा भी मसाइल हैं जो इस वक्त तक सामने भी आते हैं और उनको फोकस नहीं किया जाता, इसलिए क्योंकि जो फैसले करने वाले हैं वो भी फायदा लेते हैं इन सारी चीजों से? जी जी, पहली चीज तो यह है कि मेन मसला यही है कि आप मैनिपुलेट करते हैं। जो असल लागत होती है, कॉस्ट होती है, वो सार्फिन तक पहुंचाने में, ये मेन मसला तो ये है। दूसरा जो मसला है उसका यह है कि आप मोस्ट एक्सपेंसिव फ्यूल इंपोर्ट कर रहे हैं, फर्नेस ऑयल, और उन्हें जिन बिजली घरों में यूज कर रहे हैं वो इनएफिशिएंट है। वो 30, 40, 50% उनकी एफिशिएंसी कम है। तो आप जो बिजली 26 रुपए की, 25 रुपए की बना रहे हैं वो एक आम आदमी की कुव्वत इस्तात में आ ही नहीं रही है। तो एक तो आपको अपने एनर्जी मिक्स भी बेहतर करना पड़ेगा। आपको अल्टरनेटिव सोर्स ऑफ एनर्जी से जो सस्ते फ्यूल हैं, जो मुकामी फ्यूल हैं, जिसमें विंड पावर है, जिसमें सोलर है, जिसमें हाइड्रो है, जिसमें कोयले से बिजली पैदा करके आप सस्ती बिजली 5 रुपए, 6 रुपए, 7 रुपए यूनिट पैदा कर सकते हैं। आपको अपने एनर्जी मिक्स बेहतर करना होगा, जो आप नहीं कर रहे हैं। हालांकि ये वसाइल और ये फ्यूल सस्ता लोकल दस्तयाब है जिससे आप सस्ती बिजली बना सकते हैं। तो एक तो ये माइंडसेट को बदलना है, और आपका वेटेड एवरेज जो बास्केट में आपकी औसत सबसे महंगी बिजली पैदा करने की जो लागत है उसको कम करना है। और दूसरे जो भी बिजली की लागत हो, चाहे वो इंपोर्टेड फ्यूल पे हो, मुकामी फ्यूल्स पे हो, उस एक फार्मूला बनाए कि सार्फिन को आप पास ऑन करें, कम हो तो कम करें। ऑयल, पेट्रोलियम मसनूआत शुड नॉट बी सोर्स ऑफ रेवेन्यू जनरेशन। ये एक बात मेरी पंच लाइन है जो आप जरा सा सुन लें। पेट्रोलियम मसनूआत पे हम जब कम होते हैं तो उनका सेल टैक्स बढ़ा देते हैं ताकि हमें ज्यादा रेवेन्यू मिले। अब उन्होंने वो लगाना शुरू कर दिया पेट्रोलियम डेवलपमेंट लीवेज, तो ये गलत है। आपके जो एक स्टैंडर्ड सेल टैक्स है उसको आप मैनिपुलेट ना करें ज्यादा रेवेन्यू हासिल करने के लिए। तो ये 3-4 चीजें हैं जो ठीक है बेग साहब, बिल्कुल आपका पॉइंट आ गया। आपका बहुत शुक्रिया प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। जब्बार साहब असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे। पाण ब्रेक खां पोइ वधीक उन ते ॻाल्हाईंदासीं। जेको असांखे हिते फ़र्क़ु वाज़ तौर ते नज़र अचे थो, हिकु तबिको जेको अमीर खां अमीर तर थिए पियो ऐं ॿियो तबिको जेको मुसलसिल पीड़िजे पियो, उन बाबति जब्बार साहब सां पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदासीं। त वक़्तु नंढे ब्रेक जो असां सां गॾु।
प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार एम ए जब्बार साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। जब्बार साहब, मां ॿुधाइजो जंहिं फ़र्क़ जो मां ज़िक्र कयो ब्रेक खां अॻु ऐं जेका सूरत हाल असांखे हिन मुल्क में नज़र अचे थी, हालांकि पंहिंजे मुल्क अंदरि एतिरी प्रोडक्शन थी सघे थी, असां वटि रिसोर्सिस उहे मौजूदु आहिनि, असां वटि वॾे तइदाद में नौजवाननि जो तइदाद तमामु वॾो मौजूदु आहे। उन बावजूदि ॿियनि मुल्कनि खां फंडिंग थिए थी ऐं फंडिंग खां पोइ जॾहिं उहो लोन पेबैक करणा आहिनि त उन ते अवाम ते दबाव विधो वञे थो ऐं पंहिंजो रेवेन्यू जनरेट करण जे लाइ बि अवाम ते दबाव विधो वञे थो। इहा साइकिल असांखे मुसलसिल नज़र अचे पई। सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त इन सॼी सूरत हाल जो जेको फ़ाइदो आहे उहो केरु पियो वठे ऐं उहो केरु आहे जेको इन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार अवां सम्झो पिया, जेका अॼु मईशत जी पाकिस्तान में ई सूरत हाल आहे? ॾिसो, हिन वक़्तु जेका बि असांजे साम्हूं सूरत हाल आहे, उन सूरत हाल में जेको आहे सो असां कर्ज़ वठी करे कर्ज़ पिया लाहियूं। असां उहे कर्ज़ लाहिण खां पोइ वरी जेको आहे सो उन जो स्पेस, फ्री स्पेस जेके चइजो आहे, तव्हां कंहिं बि प्राइवेट सेक्टर जे एंटरप्रेन्योर जॾहिं कर्ज़ वठे थो त उन कर्ज़नि जी वापसी करे थो, मार्कअप जी अदायगी करे थो। जेकॾहिं नथो करे त उनखे चइबो आहे बैंकरप्ट, इंसॉल्वेंट थी वियो। माना उनखे जेको आहे मज़ीद बैंकूं हिकिड़ो रुपयो कोन थियूं ॾियनि ऐं मज़ीद जेको आहे उनजा इम्कानात जेके आहिनि से महदूद था थी वञनि। हाणे हुकूमत पाकिस्तान जो तर्ज़ अमल ऐं कमु करण जो तरीक़ेकार ऐं जेका परफॉर्मेंस जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान जी असां एवोल्यूट कयूं त हुकूमत पाकिस्तान में बिल्कुलु उन्हनि बैंकरप्ट क़िस्म जे प्राइवेट सेक्टर जे तरीक़े तरह अथव। हाणे वापसि अचूं त स्टेट आख़िर जेका आहे सा टैक्सिस छाजे लाइ पई थी वठे? स्टेट टैक्सिस जेका आहे सा हिकिड़े सोसाइटीअ खे वेलफेयर सोसाइटी में कन्वर्ट करण लाइ टैक्सिस थी वठे त जीअं उन में वधि माण्हू जेके आहिनि से हिकिड़े एवरेज लेवल ते, जंहिंखे अक्सर डेवलपिंग इकोनॉमिक्स में चयो वेंदो आहे त भई लोअर मिडिल क्लास या जस्ट मिडिल क्लास, उन में उन्हनि जो तादाद जेको आहे सो वधाइण में स्टेट जी दिलचस्पी हूंदी आहे। छाकाणि त जेकॾहिं उन्हनि जो तादाद नथो वधे त स्टेट जी पंहिंजी सियासी इस्तेकाम जे लाइ जेको आहे सो तमामु वॾा मसइला आहिनि। यानी स्टेट जो अदम इस्तेकाम बि थी सघे थो। माण्हुनि जी जेका एजुटेशन आहे, माण्हुनि जी जेका मोहबत आहे, माण्हुनि जो जेको रद्द अमल आहे, उहो इन करे थींदो आहे त उहे स्टेट जे कयल कमनि जे हवाले सां पंहिंजे मथां को मुस्बत शयूं ईंदे नथा ॾिसनि। हाणे थोरी देरि लाइ वापसि अचूं, तव्हां हिन मेगा शहर में वेठा आहियो, मूंखे इहो ॿुधायो त हिन मेगा शहर में का हिकिड़ी बेयर मिनिमम ट्रांसपोर्ट जी का फैसिलिटी आहे? कंहिं माण्हूअ टीवीअ ते इहो बि ॻाल्हायो त भई चांहि घटि पीओ ऐं उन सां जेको आहे सो तव्हां फॉरेन एक्सचेंज बचाईंदो। मां कंहिं माण्हूअ खे पियो चयो त तव्हांजी उहा ॻाल्हि त असां सभिनी खे जेको आहे सो पंहिंजे पर्सनल ट्रांसपोर्ट खे स्वॉप कजे, स्विच कजे टुवर्ड्स द पब्लिक ट्रांसपोर्ट। पब्लिक ट्रांसपोर्ट आहे किथे? तव्हां जेकॾहिं इन खे पब्लिक ट्रांसपोर्ट चओ था जिते माण्हू मथे वेहनि था छतुनि ते, जेके माण्हू कुझु अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पाण खे इन धके ॼण त कंपैक्ट हिकिड़ो अपार्टमेंट हुजे, माण्हुनि खे धके छॾियो। तव्हांजी न पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, न तव्हांजी का कम्यूटेशन आहे, न तव्हां वटि रिलायबल बिजली आहे, न तव्हां वटि पाणी आहे, न तव्हां वटि जेको आहे सो सिवरेज जो निज़ाम दुरुस्त आहे। आम तव्हां टीवी ॾिसो, हर हंधि कहिड़ो हालत आहे। जेकॾहिं इहे सभु ॻाल्हियुनि जो मजमू कयूं त इन जो सभ खां वॾो जेके चइजे त मनफ़ी असर उन्हनि माण्हुनि ते थो अचे जिन खे तव्हां ऐं असां आम माण्हू था चऊं। जेकॾहिं आम माण्हुनि खे असां मुतमइन न कयो त ख़ासि माण्हू जिन खे शुरफा था चओ, उन्हनि जे लाइ बि हिते ज़िंदगी पुरख़तर थी वेंदव। अॼु जिन वटि 5000 ऐं 10,000 आहिनि या हिकिड़ो नंढो मोबाइल फोन आहे, उन्हनि जी ज़िंदगी हिन शहर में पुरख़तर थी वई अथव। सॼो ॾींहुं टीवीअ ते असां स्ट्रीट क्राइम जे नॉर्थ कराची खां वठी अलाए सेंट्रल खां वठी अलाए किथे घरनि ते अञा माण्हू बैंकुनि खां नथा निकिरनि त को पोयां बीठो आहे। त इहा जेका आहे त इहे जेके अलामतूं आहिनि, इहे कंहिं बि सोसाइटीअ में तव्हांखे इन शइ खे कंक्लूड करण में ज़रूरु मदद कंदियूं त जेके शुरफा आहिनि, लेजिस्लेटर्स आहिनि, जिन माण्हुनि खे हिननि माण्हुनि जे लाइ कुझु न कुझु करिणो आहे, उन्हनि जो या त सुकूत आहे या त उन्हनि में प्रोफेशनलिज़म कोन्हे या त उहे बिल्कुलु प्रोफेशनल कोन्हनि। मां तव्हांखे कल्ह जी मिसाल ॾियां, कल्ह सेनेटर नौमान वज़ीर पे ॻाल्हायो, उन चयो त सेनेटर्स जेके आहिनि उन्हनि खे इहा बि ख़बर कोन्हे त बिल जूं शिकूं जेके आहिनि से कहिड़े तरीक़े सां कहिड़े तरतीब में जेको आहे
हुअणु खपनि ऐं उहे पास थियनि। हाणे थोरी देरि लाइ वापसि अचूं, सेनेटर नोमान वज़ीर चयो त एनर्जी जे सेनेट कमेटीअ में मां हिकिड़े ब्यूरोक्रेट खां पुछो त गोल्ड ऐं वाट में छा फ़र्क़ु आहे। आई एम सॉरी, तव्हांजे अॻियां इहा शइ रखी अथमि, उनखे इहा बि ख़बर कोन्हे। ज़ाहिर तव्हांजी न उहो बिल्कुलु तव्हां प्रोफेशनलिज़म चओ था आहे न इंतिज़ामी तव्हांजी नाइलियूं जिज्ञासा असांखे माण्हू वाज़ तौर ते नज़र अचनि थियूं। जब्बार साहब, जेका अवां सूरत हाल ॿुधाई, ज़ाहिर हिकु अशराफ़ी आहे ऐं आम माण्हू जो जेको फ़र्क़ु असांखे वाज़ तौर ते हिन मुल्क में नज़र अचे पियो। ब्रेक खां अॻु जेका बेग साहब हिकु ज़िक्र कयो त हिकु वॾो सबबु मईशत जी ख़राबी जो इहो बि आहे त असां रेवेन्यू जनरेट करण जे लाइ घणो रिलाए पेट्रोलियम मसनूआत खे कयूं था। अवां सम्झो पिया त इहो बि हिकु वॾो सबबु आहे जंहिंसां सूरत हाल ख़राब थिए थी। ज़ाहिर जॾहिं काल्ह पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे, डीज़ल एतिरो महांगो थियो आहे, उन खां पोइ किराया महांगा थी विया, ज़रात ते उन जो असरु वाज़ तौर ते डीज़ल जो पवे थो। ॿियूं शयूं जेके अचनि थियूं इम्पोर्ट एक्सपोर्ट ते, उन में असांखे इज़ाफ़ो थींदे नज़र ईंदो। साॻिए ई तरीक़े सां पेट्रोल आम शयुनि ते असरु विझे थो त जेको घणो रिलाए करणु आहे इहो बि अव्हांखे सबबु लॻे पियो रेवेन्यू जनरेट करण जे लाइ पेट्रोल ऐं डीज़ल ते। ॾिसो, पेट्रोल ऐं डीज़ल जेको आहे सो उहे मुल्क जंहिंमें हिकिड़ो तहक़ीक़ बेस्ड बजट ठहंदा आहिनि, जिते इकोनॉमिक प्रिडिक्टेबिलिटी ऐं फोरकास्ट हूंदियूं आहिनि त शयुनि जूं क़ीमतूं दुनिया में कहिड़े तरीक़े सां वधी सघनि थियूं, या कॾहिं कॾहिं इमरजेंट वे में बि इहो शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि त शयुनि जूं सयूं एवरेट वधंदियूं आहिनि। जीअं थोरी देरि लाइ असां ऑयल जी प्राइज़िस जी ॻाल्हि कयूं त तव्हां हर हंधि इहो ई ॿुधंदा हूंदव त यूक्रेन रशिया यूक्रेन रशिया। हाणे सुवाल थो पैदा थिए त यूक्रेन रशिया जो जेको बि सिनारियो आहे उहो वेझड़ाई में आहे। हाणे इन वेझड़ाई वारे सिनारियो में जेकॾहिं पेट्रोल जो प्राइज़िस वधनि वेठियूं त हिकिड़ी डेवलपिंग इकोनॉमिक्स में असां वटि का विच में सघ कोन्हे जो असां इनखे एडजस्ट करे सघूं। इमरान ख़ान जेको जून ताईं जेको प्लान ॾिनो हो, उन में उन सघ छा पैदा कई? 478 अरबनि जी सघ पैदा कयईं। तव्हांजो PSDP खे 200 रुपया घटि कयईं। असांजे जेको आहे सो जेके कंपनियूं पैसा कमाइनि थियूं, जिन में डिविडेंड्स आहिनि, ऑयल एंड गैस, बैंकूं घणनि हंधनि ते गवर्नमेंट जा डिविडेंड्स अथव, शेयर्स आहिनि, उन्हनि खे उन उतां चयो त उहे पैसा उतां खणंदासीं। ऐं जेको आहे सो सरप्लस जेके 300 अरब रुपया वधीक टैक्सिस जनरेट थिया, चऊं उनखे करे असां कंदासीं। हिकिड़ी कंटीजेंसी हुन कढी। उन कंटीजेंसी खां इनकार ई असां नथा थी सघूं। ये कंटीजेंसी ख़ासि करके पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में जिते ऑलरेडी माण्हू जेके आहिनि से डॉलर जे करे इम्पोर्ट ड्रिवन कंजम्पशन इकोनॉमीअ में ऑलरेडी उन्हनि ते वॾो असरु पइजी वियो आहे, क़ीमतुनि में महांगाई। उन खां पोइ 15% जॾहिं इंट्रस्ट रेट थिए थो जे सोसाइटी में, त उन में आख़िर उहो 15% मां वठां थो। हलो, आयम अशराफिया जो हिकिड़ो नंढिड़ो हिसो आहे, मां उहो आख़िर किथे पासान कंदुसि? मूंखे उहो 15% कमाए करे वापसि बि करणा आहिनि, उहे 15% कंज़्यूमर खां वठंदुसि। जेकॾहिं हिन वक़्तु बि ॻाल्हियूं इहे पइजियूं थियनि त अञा बि 30 रुपया लेवी घटि अथव ऐं 17% से कोन्हे। बजट में 600-700 अरब रुपया जेके आहिनि से रखिया विया आहिनि, छाजे लाइ? इन टैक्सिस हुन लाइ। माना हुकूमत जो ऑयल प्राइज़िस खे घटि करण जे बजाय वधाइण जो इरादो आहे। इहो हुकूमत जे पास बिल्कुलु बिल्कुलु दुरुस्त पिया चयो। इन सां गॾोगॾु जब्बार साहब जी आख़िरी तव्हांखे मिसाल ॾियां। जी, इमरान ख़ान जे 9 महीननि में जेको खसारो हो बजट जो, उहो 4% हो, ठीकु आहे। हिननि 3 महीननि में उहो बजट जो खसारो 4.6% थी वियो आहे। यानी टोटल बजट जो खसारो किथे वेठो कंक्लूड थिए? 8.6। 9 महीना 4%, 3 महीना 4.6%। न पर उन जो हिकु वॾो रीज़न जब्बार साहब जे खसारे जो जेको अवां ज़िक्र कयो पिया, ज़ाहिर इमरान ख़ान जेको मुआइदो कयो ऐं उन ते सब्सिडी ॾिनी, उनजे करे हीअ हुकूमत बार बार चवे पई त IMF सां मामला तय न पिया थियनि ऐं इहो ई सबबु आहे जेके शयूं साम्हूं अचनि पियूं। बिजली जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो हुजे, गैस जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो हुजे, थोरे पेट्रोल जे क़ीमतुनि में 3 दफ़ो इज़ाफ़ो हुजे, उन जो सबबु इहो ई आहे त IMF सां वरी ॻाल्हियूं अॻिते हली सघनि ऐं $1 अरब जेको मिलणो आहे उहो मिली सघे, जेको डेडलॉक आहे उहो ख़तमु थी सघे। अब सम्झो पिया त उन जो को इम्कान हिन वक़्तु मौजूदु आहे इन सूरत हाल खां पोइ, एॾियूं क़ीमतूं वधाइण खां पोइ बि
ऐं मुल्क में जेके रिज़र्व्स आहिनि उहे तक़रीबन को 6 बिलियन जे लॻभॻि वञी बचा आहिनि ऐं अगरि उहे 30 जून ताईं IMF सां ॻाल्हियूं अॻिते नथियूं वधनि ऐं उन खां $1 नथो मिले त उन खां पोइ अव्हां सूरत हाल किथे ॾिसंदो? अॼु डॉलर 207 रुपयनि ताईं पहुतो आहे मार्केट में। ॾिसो, ॻाल्हि दरअसल इहा आहे जो IMF जेको आहे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में IMF पाकिस्तान खे टेस्ट पियो थो करे ऐं पाकिस्तान बि टेस्ट थियण लाइ तयारु थी वियो आहे। IMF जेका आहे सा उन में ॿ ॻाल्हियूं हूंदियूं अथव। ग्लोबल ऐं मल्टीलेटरल कसीनो जहती इकोनॉमी खां अलावा IMF जेको आहे सो दुनिया जे ताक़तवर मुल्कनि जे मातहत बि अथव। IMF वटि जेकॾहिं वॾे में वॾो वो इन्फ्लुएंस जो शेयर आहे वो यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका है। US जे ख़िलाफ़ इमरान खान जो बयानियो त हलियो पिए हले वेठो। आख़िर जेकॾहिं असांखे ॾींहं ॾिठे अमेरिका खे का अहिड़ी हुकूमत मिले वेठी जेका उन बयान जे बिल्कुलु पुठितड़ वेठी इन ॻाल्हि खे डिफेंड करे त का साज़िश न आहे थी, सॼो ॾींहुं इहे वेठा ॻाल्हियूं ॿुधूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल खे IMF ईंदी ऐं IMF जो इहे $1 बिलियन बि असांखे मिलंदा ऐं उन खां पोइ सिर्फ़ु रहिजी थो वञे अगरि नथा मिलनि, ज़ाहिरा इन सां लिंक आहे जेके ॿियनि मुल्कनि खां कर्ज़ बि मिलणो आहे, 30 जून ताईं नथा मिलनि ऐं रिज़र्व्स जी इहा सूरत हाल आहे, पोइ अव्हां सूरत हाल खे किथे IMF वेंदा? हिन वक़्तु जेको तव्हां असांजो बजट जेको ठाहियो आहे उन बजट खे IMF ॾिसे वेठी। हाणे उन बजट में जेका आहे असां हुकूमत पाकिस्तान हिकिड़ी महारत कई आहे। उन महारत खे मां चवंदुसि त खणी थोरी देरि लाइ सची महारत या कूड़ी महारत इन ते मां नथो डिस्कस कयां। इमरान खान जे 9 महीननि में 4% बजट डेफिसिट, 3 महीननि में 4.6। तव्हां ख़बर आहे छा कयो वियो आहे? गौर सां तव्हां पंहिंजा इहे ॾिसो वञी बजट जी बैलेंस शीट। हिननि जेके बॉन्ड्स जेके पंहिंजो टी बिल्स ऐं ॿिया इजारा वग़ैरह उन वठी करे उहे 1000 अरब रुपया वधाया आहिनि छा में डेफिसिट में। तव्हां ॾिसंदो वेड़ी वेझड़ाई में 1000 अरब रुपया इन्हनि IPPs खे मिलंदा। ये जेके सर्कुलर डेट आहे इहो मिलंदो। हलो ठीकु आहे, हाणे जेकॾहिं 8.6% असां डेफिसिट ते आहियूं, फ्यूचर में इहे जेके 4 खां 5 ट्रिलियन जेके आहिनि से असांजे मथां ईंदा, उहे किथां लाहींदासीं? वरी माना इहा जेका साइकिल आहे उहा हलंदी रहंदी ईअं ई। ऐं पाकिस्तान खे जेकॾहिं ईअं ई हलाइणो आहे त पोइ पंहिंजो तव्हां ऐं असां इहे ॻाल्हियूं पिया कंदा हूंदासीं। हाणे थोरी देरि लाइ वापसि आयूं त मां त घटि में घटि 17 इकोनॉमिस्टनि खे ॿुधो आहे वेठो मुख़्तलिफ़ साइट्स ते मुख़्तलिफ़ हंधनि ते सभु को इशूज़ ते पियो थो ॻाल्हाए। छा तव्हां कंहिंखे को जेको आहे का सोल्यूशन ॾींदे ॿुधो आहे? मां त जबर साहब, सॉल्यूशंस अवां इस्लामाबाद में उन कॉन्फ्रेंस में मौजूद हुआ, उते सॉल्यूशंस ॿुधाया विया हुकूमत के, पर उहे असांखे बजट में इम्प्लीमेंट थींदे नज़र नथो अचे। तव्हां IT जी बजट खणी ॾिसो, तव्हां ज़राअत जो शोबो ॾिसो, उनखे मुसलसल अगरि हुकूमत उन्हनि ते अमल दरामद ई नथी करणु चाहे त पोइ ज़ाहिरा सूरत हाल उअं ई हूंदी जीअं मां ज़िक्र कयो। साइकिल असांखे नज़र अचे पई जेका हिन वक़्त ताईं माज़ी जे बजट जीअं ई अॻिते वधे पई। सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं तव्हांजे प्राइम मिनिस्टर जे साम्हूं वज़ीरनि तकरीरूं कयूं, वज़ीरनि पॉलिसी स्टेटमेंट्स ॾिना, वज़ीरनि जेको आहे खां अलावा एक्सपर्ट्स ॻाल्हियूं कयूं। अधु ॻाल्हियूं हूं पुराणी हुकूमत खे यानी शहबाज शरीफ एंड ऑल द मिनिस्टर्स पुराणी हुकूमत खे सिर्फ़ु तनक़ीद जो निशानो बनायो वियो। बाक़ी जेको आहे चयो वियो असां छा कयूं? असां वटि त कुझु बि न छॾियो वियो आहे। इहे तकरीरूं वरी तव्हां ॿुधो वेठा 3 ॾींहंनि खां छा कयूं? ऑयल जो प्राइसिस वधाइणियूं पवंदियूं, छा कयूं? इंट्रस्ट वधाइणो पवंदो। सॼी दुनिया में नेगेटिव इंट्रस्ट पे थो हले। यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में 8% जॾहिं CPI पे थी अचे त उते तव्हां ख़बर आहे इंट्रस्ट रेट केतिरो आहे? 2% खां हेठि आहे। यूनाइटेड किंगडम में नेगेटिव इंट्रस्ट आहे। दुनिया हिन वक़्तु नेगेटिव इंट्रस्ट पे थी कमु करे। असांजे मुल्क में जिते असां वटि एॾी सूरत हाल ख़राबु आहे, असां जेको आहे सो इन्फ्लेशन रिलेटेड इंट्रस्ट रेट ते था कमु कयूं। हिकु तव्हां ख़बर आहे 1% तव्हांजी इंक्रीज़ इन द डिस्काउंट रेट 200 अरब रुपया जनरेट थी करे डिमांड कंहिंजे लाइ? हुकूमत लाइ पाण। ज़ाहिर उहो मुसलसल उन में असां इज़ाफ़ो ॾिसूं पिया, उन समेत मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जिन में बि इज़ाफ़ो थिए पियो। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जब्बार साहब प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। हिन वक़्तु जेको ताज़ो ई पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे, सिर्फ़ु हिन हुकूमत जे अचण सां तक़रीबन 1100 अरब रुपयनि जो मुल्क ते कर्ज़ वधियो आहे। उन जो सबबु डॉलर जी मुसलसल क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियण ऐं इन्फ्लेशन जो वधणु आहे। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई, जेका हुकूमत ही मुसलसल
मुसलसिल इज़ाफ़ो करे पई पेट्रोल जे क़ीमतुनि में, बिजली जे क़ीमतुनि में, गैस जे क़ीमतुनि में। उन जो सबबु इहो ई आहे त IMF सां मामला सेटल थी वञनि ऐं 1 अरब पाकिस्तान खे मिली वञे। उन खां अॻु बि बजट में बि IMF जूं तजवीज़ूं शामिल कयूं वियूं, जंहिं बाबति बि काल्ह इहा ख़बर साम्हूं आई त जेके कुझु सब्सिडीज़ ॾिनी वयूं उहे हुकूमत काल्ह ई वापसि वरितियूं। उन जो सबबु इहो ई हो त IMF पारां उन्हनि सब्सिडीज़ ॾियण खां रोकियो वियो हुयो। हिन वक़्त ताईं IMF सां मामला तइ नाहिनि थी सघिया। 3 जून ताईं जा रिज़र्व्स पाकिस्तान वटि मौजूदु आहिनि ऐं अगरि 3 जून ताईं पाकिस्तान खे $1 अरब न मिलियो त सूरत-हाल अञा वधीक ख़तरनाक थी सघे थी। इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु ॼाणी त पोइ पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त।